नवदेरो में पीपल्स पार्टी मुल्क में वधंदड़ महांगाई खिलाफ एहतजाज कियो। अॻवाननि चयो त महांगाई उरूज ते आहे, ग़रीब अवाम जो जीअण जंजाल थी वियो आहे। तफ़सील ॾिसूं था नूर मोहम्मद सुमरो जी रिपोर्ट में। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी नवदेरो तरफां वफ़ाक़ी हुकूमत के खिलाफ लाड़काणो नवदेरो रोड ब्लॉक करे एहतजाज किया वियो आहे। अचो त हिते वेठल एहतजाज में जियालनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो छा चवणु आहे। तो महांगाई थी वही है जो माण्हू पंहिंजा बच्चा खपाइण लाइ तैयार थी विया आहिनि, ख़ुदकुशी करण लाइ तैयार थी। कुछ रहम कयो, तव्हां लाइक़ ना आहियो, ना आहे लायो, महिरबानी करे सीट छॾियो। तालबो कयूं था त जेकॾहिं ही न्याज़ी गवर्नमेंट अञा रही त इन पाकिस्तान जो अलाए छा थी। गरीब मिसकिन जी कमर तोड़े छॾी अथई, तमामु एतिरी महांगाई उरूज ते पहुचाए छॾी अथई। तव्हां खंड, अटो, चीनी, गैस, पेट्रोल महांगो करे छॾी। ग़रीब तबिको बेरोज़गार थी विया, उन्हनि खे मज़ूरनि खे मज़ूरी करण जे लाइ कुझु का शइ नथी मिले जो हू मज़ूरी ते वञनि। गरीब माण्हुनि जो जीवन जंजाल थी वियो आहे। हर शइ महांगी थी वई आहे, तेल महांगो थी वियो आहे, खाइण पीअण जूं शयूं जो तइदाद महांगियूं कयूं वयूं आहिनि। गैस जी लोड शेडिंग आहे, बिजलीअ जी लोड शेडिंग आहे। त अवाम जे हक़नि जो ख़्यालु कनि, अवाम जे जेको रोडनि ते बीठो आहे उन्हनि जो ख़्यालु कनि। हिन नाअहल हुकूमत जे ग़रीब अवाम छा पर हर सफ़ेद पोश इज़त वारे माण्हू जे जीअण हराम करे छॾियो आहे। त ग़रीब आहियो, कंहिंजे पालो आहियूं, रंज़ालनि जो हक़ मारियो अथसि छो? पीपी जी हुकूमत खपे असांखे। असांजा घर जा चुल्हा नथा ॿरनि, असांजो गरीब अवाम पिसी रहियो आहे। न्याज़ी हुकूमत के असां वान करे रहिया आहियूं जे पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो त इंशाअल्लाह ताला असां ही एहतजाज जो दायरो वधाए ऐं इस्लामाबाद तरफ़ मुंह। बिजली महांगी उन खिलाफ जेको आहे अॼु मुल्क जेको आहे सो पूरो सरापा एहतजाज आहे। उहे मज़ूर ॾिसो रोज़ पीढ़ी ते वञनि था, ख़ाली घर मोटी अचनि था। उन्हनि सां वॾी नाइंसाफ़ी आहे। न्याज़ी गवर्नमेंट के घर भेरो करे चेयरमैन बुलावड़ो था कि असां मुल्क जो नओं चूंडियल वज़ीर आज़म बणाईंदासीं। सभु कुझु महांगो कंदो त हिते ग़रीब आवाम जीअण जंजाल थी वियो आहे। उन्हनि जो चवणु आहे त न्याज़ी हुकूमत गुज़िरियल 3 सालनि खां ग़रीब अवाम ते महांगाई जा बम खेराए रही आहे, जंहिं करे ग़रीब अवाम जो मुआशी क़तल थी रहियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो था करियूं त हू फिलफोर हुकूमत छॾे घर भेड़ो थी वञे। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवदेरो।